टिबो उन छोकिरीअ सां मुहबत जो इज़हार बि करे न सघिया। ऐं ऑफिसर, देर एॾी थी वई, एॾी देर थी वई जो न बानूअ जो रिश्तो कंहिं ॿिए सां थी वियो। पोइ मैं बानो खे चयो, बानो तोखे पंहिंजे रूह खां वधीक मूं चाहियो आहे। तोखां सवा मुंहिंजी ज़िंदगी अधूरी रहिजी वेंदी जे तो ॿिए कंहिंसां शादी कई। ऐं पोइ बानूअ टिबे खे ॾिसी चयोसि, हाणे मूंखे विसारे छॾ, छो त शादीअ खां पोइ मां पंहिंजे वर खे छॾे तोखे यादि करणु नथी चाहियां। मूं बानो खे चयो, बानो तूं मूंखां कॾहिं बि विसरी न सघंदे। तूं मूंखे विसारी मां इहो कॾहिं बि थियणु कोन ॾींदुसि। बसि ईअं ई बानूअ जी शादी थी वई। उहे दीदार लाइ मां तमामु घणो परेशान थी वियुसि। पोइ मां हुन ॻोठ में वञण जा बहाना ॻोल्हणु लॻुसि। ऐं मुजरी खे चयुमि, मुजरी जी खमीसा, मथे ॻोठ में तुंहिंजी ज़मीन आहे, उतां 1 एकड़ मूंखे खपे। कंदे काॾे? मुहबत जो मीनार ठाहींदुसि ऐं उन बहाने मां दिलबर जो दीदार कंदुसि। मुहबत करण वारनि लाइ त सिर बि क़ुर्बान। पोइ ज़मीन जा 2 एकड़ छा कंदा? खमीसा, जिथां तुंहिंजी दिलि चवे न उतां चूंडे वञी तूं ज़मीन खण। पोइ मूं महबूब जे घर जे साम्हूं 1 एकड़ ज़मीन जो रखियो ऐं उते मुहबत जो मीनार ठाहिणु शुरू कई। ऐं अॼु उहो मुहबत जो मीनार खमीसे जे टिबे नाले सां मशहूरु थी वियो। ऑफिसर, मूं टिबो एॾो वॾो ठाहियो आहे जो मुंहिंजे महबूब खे उन घर मां टिबो साफ़ नज़र ईंदो आहे। खणी जो मूंखे यादि न करे, पर उन टिबे खे ॾिसी इहो ज़रूरु सोचींदी हूंदी, हा हुयो को आशिक़ जे पंहिंजे महबूब खे यादि करण लाइ ते मीनार ठाहियो आहे। मां भली मरी वञा, पर इहो टिबो सालनि ताईं यादि रहंदो। सलाम आहे तुंहिंजी मोहबत खे। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।